नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध जे घरू खाते बि SOPs ते अमल दरामद लाइ अलर्ट जारी करे छॾियो। अवामी हंधनि ते मास्क पाइण लाज़मी करार। कार में 2 खां वधीक माण्हुनि जे सफ़र ते पाबंदी लागू। कराची में मास्क न पाईंदड़ शहरनि ते 500 रुपया ॾंड लॻाइण जो फ़ैसिलो। मास्क न पाईंदड़ शहरनि ते अॼु खां 100 रुपया ॾंड विझण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। NCOC पारां शादी जे इंडोर तक़रीबनि ते 20 नवंबर खां 31 जनवरी ताईं पाबंदी जो ऐलान करे छॾियो। आउटडोर शादी तक़रीब में रुगो 1000 माण्हू शिरकत करे सघंदा। सरकारी ऐं निजी ऑफिस में 50% अमलो मौजूद हूंदो। बाक़ी 50% मुलाज़िमनि खे घरनि में वेही ऑनलाइन कम करण जी हिदायत कई है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध जे घरू खाते बि SOPs ते अमल दरामद लाइ अलर्ट जारी करे छॾियो। अवामी हंधनि ते मास्क पाइण लाज़मी करार। कार में 2 खां वधीक माण्हुनि जे सफ़र ते पाबंदी लागू। कराची में मास्क न पाईंदड़ शहरनि ते 500 रुपया ॾंड लॻाइण जो फ़ैसिलो। मास्क न पाईंदड़ शहरनि ते अॼु खां 100 रुपया ॾंड विझण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। NCOC पारां शादी जे इंडोर तक़रीबनि ते 20 नवंबर खां 31 जनवरी ताईं पाबंदी जो ऐलान करे छॾियो। आउटडोर शादी तक़रीब में रुगो 1000 माण्हू शिरकत करे सघंदा। सरकारी ऐं निजी ऑफिस में 50% अमलो मौजूद हूंदो। बाक़ी 50% मुलाज़िमनि खे घरनि में वेही ऑनलाइन कम करण जी हिदायत कई है।